नाज़रीन, टंडो बागो शहर जे नऊं आबाद वारे महले में जमात इस्लामी टंडो बागो पारां सीरत कॉन्फ्रेंस जेकी कोठाई वई हुई, उनमें शरीक जेके अॻवान आहिनि मौलवी साहिबान, उनखां असीं पुछंदासीं असांखे छा था हिन हवाले सां ॿुधायो। जमात इस्लामी इहा कोशिश करे रही आहे त मुख़्तलिफ़ ॻोठनि में महलनि में नंढी लेवल ते वॾी लेवल ते प्रोग्रामात मुनक़द कया वञनि ऐं माण्हुनि खे सीरत जो पैगाम पहुचायो वञे। टंडो बागो वार्ड नंबर 8 जे अंदरि सीरत कॉन्फ्रेंस थी आहे ऐं आऊं डिप्टी सेक्रेटरी जमात इस्लामी सिंध अब्दुल कुदूस हमदानी पाण उन जे अंदरि शरीक थियो आहियां। असांजा ॿिया अॻवान बि शरीक थिया आहिनि, जंहिंमें जमात इस्लामी जा ज़िलई ऐं सूबे जा ज़िम्मेदार शरीक थिया ऐं उन में सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुख़्तलिफ़ हवालनि सां बयानु कयो वियो। मदीन ज़िले जे अंदरि रोज़ाना जी बुनियाद ते सीरत जा वॾा जलसा जमात इस्लामी जे पारां कया पिया वञनि ऐं आवाम जे अंदरि सीरत नबी जी जेका आहे मालूमात ऐं उहो सीरत जो किरदारु आवाम में पैदा करण जे लाइ जमात इस्लामी इहे प्रोग्राम करे थी ऐं मक़सदु इहो आहे त हिन माशरे जे अंदरि सीरत जो उहो पैगाम अचे। पूरे पाकिस्तान जे अंदरि जमात इस्लामी हिन ज़रूरत खे महसूसु करे थी त हिन मुल्क जी निजात नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत में आहे ऐं उन जे ॾिनल पैगाम में आहे। अॼु पूरी इंसान ज़ात जेका आहे सा परेशान आहे ऐं उन जा मसइला जेके आहिनि से हल कोन पिया थियनि त नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हक़ीक़ी मदीना जे अंदरि इस्लामी रियासत खे क़ाइमु कयो त हर ग़रीब मिसकीन खे उन जो हक़ मिलियो, गुरबत जो ख़ात्मो थियो। सिंध पूरे सिंध जे अंदरि सीरत नबी सल्लम जे प्रोग्रामात जे हवाले सां हिकिड़ी पूरी तरतीब ठाही आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह उहे जारी व सारी आहिनि ऐं मुख़्तलिफ़ ज़िम्मेदारान अज़ला जे अंदरि 2 रोज़ा प्रोग्राम, 3 रोज़ा प्रोग्राम ऐं 5 रोज़ा सीरत जे प्रोग्रामात। उन चयो त मुल्क में इस्लामी निज़ाम लागू करे जेको मुल्क खे बहितर जेको आहे राह तरफ़ खणी वञी सघिजे थो। इसाक मेमण, सिंध टी न्यूज़, टंडो बागो।